नाजरीन, अवामी न्यूज़ में खबरें जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में खबर ॾींदा हलूं त अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी पारां अल ख़िदमत इस्पताल ॾैरकी में मुफ़्त चमड़ी जी कैंप मुनक़द कई वई है, जंहिंमें सखर जे मशहूर ड्रामोटोलॉजिस्ट स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर अब्दुल अज़ीज़ मेमन 129 मरीज़न जो मुफ़्त मुआइनो कयो ऐं तमाम मरीज़न के मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। इन मौके ते इन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे अल ख़िदमत इस्पताल ॾैरकी जे एडमिनिस्टर ज़फ़रुल्लाह चयो त ख़ल्क़ जी ख़िदमत हिकु अज़ीम अमल है, जंहिंजी तकमील जे लाइ अल ख़िदमत फाउंडेशन ज़िले घोटकी 2005 खां मसरूफ़ अमल है। हिन हवाले सां अॼु अल ख़िदमत इस्पताल ॾैरकी में मुफ़्त चमड़ी जी कैंप मुनक़द कई वई है, जंहिंमें 129 मरीज़न जो मुफ़्त चेकअप करे मरीज़न खे मुफ़्त दवाऊं पिण ॾिनियूं वयूं। हिन चयो त अल ख़िदमत फाउंडेशन हर महीने मुफ़्त मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी कैंपूं लॻाए रही है, जंहिंमें गाइनी, पेड्स, आई चेस्ट स्कैन, हॾनि जे कैंप शामिल है, जंहिंजे ज़रिए सां अल ख़िदमत लखे रुपया ग़रीब ऐं मिस्किननि जी सेहत ते ख़र्च करे रही है। हिन चयो त असां ज़िले इंतज़ामिया के गुजारिश करियूं था त हिन अज़ीम मक़सद में अल ख़िदमत फाउंडेशन सां सहकार कयो वञे, जीअं अहिड़ा ख़िदमत जा कम ता क़यामत तक जारी सारी रहन। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।